जीअं सिंध दोस्तो असां अञा बबरलो में आहियूं। असां चाहियूं था त पंहिंजी हिन जदोजहद खे नतीजा खेसि बणायूं ऐं दोस्तनि सां गॾु आहियूं। असांजे दोस्तनि अञा ताईं ऐलान कयो आहे त असां वेठा हूंदासीं। कारपोरेट फार्मिंग जो मसइलो आहे जेको सिंध जी ज़मीनुनि खे ईअं नीलाम कयो वियो आहे, उन्हनि जे लाइ का पक पकाइणी खपे। छो त हींअर असांजी क़ौम फुल जाॻियल आहे ऐं असां चाहियूं था त असां इन जो भरपूर असांजी क़ौम खे फ़ाइदो मिले, जंहिंजे करे जदोजहद अञा जारी आहे। हिन वक़्तु धाणे तरफ़ आहियूं, यकी गॾु आहियूं, चाहियोसीं त ईअं न मोटूं रिज़ल्ट खां बग़ैर। हूअं बि बहरहाल हिकु त तमामु वॾी क़ौम खे मुबारकूं हुजनि, लख मुबारकूं हुजनि। सॼी क़ौम भरपूर निभायो, भरपूर तरीक़े सां हर हिकु क़ौमी गैरत रखंदड़ फ़र्द, ॿार बच्चे, शागिर्द, वकीलनि, डॉक्टरनि, साफ़िन, माना हर तबिके, मज़दूर, हारी। छो त हिते त ॾिसूं पिया त मां सम्झा हेतिरनि ॾींहंनि में 50 लख खां मथे त माण्हू आया हूंदा, लखनि जे तइदाद में माण्हू हिते आया आहिनि। हिते जेका हाज़िरी रही, जेतिरो कुझु रहियो। सो अॼु मीटिंग आहे दोस्तनि जी, पंहिंजे वकील दोस्तनि जी। पोइ गवर्नमेंट खां सां के ॻाल्हियूं आहिनि दोस्तनि जूं। असांजो हिकिड़ो उहो ठाहियो अथनि, डेलीगेशन बि आहे, कमेटी ठहियलु आहे, जंहिंजो सरबराह हिन वक़्तु माना ग़ुलाम रसूल सोज़ साहिबु आहे, जंहिंमें काज़िम मैसर बि आहे, असीफ़ पंवर बि आहे, शाहब ओस्तो बि आहे। माना सभु सुठा दोस्त आहिनि। अयाज़ चांडियो आहे, माना सभु घणा दोस्त आहिनि। चाहियूं था त इहे पक पकाइणियूं थियनि ऐं इहो बि त जेके FIR गवर्नमेंट कटियूं आहिनि उहे वापसि थियनि। जेके ज़्यादतियूं असां सां कयूं अथनि उनजो अज़ालो थिए। असां वकील अहिड़ी गर्मी में, कहर जी गर्मी आहे हिते, साहु बुसाटजंदो आहे, माना हिते मौजूदु आहियूं त इन जे लाइ आहियूं। असांखे को शौक़ु कोन्हे, सियासत कोन कंदासीं, सुभाणे खां वञी पंहिंजे कम धंधे में हूंदासीं। पर वतन जो मामिलो हुयो, क़ौम जो मामिलो आहे, उन ते असां ख़ामोश नथा वेही सघूं, जंहिंजे करे आवाज़ उथाइणु तमामु ज़रूरी आहे। ऐं सुठो आहे हिन वक़्तु तमामु वॾे तइदाद में नौजवान क़ौमी सोच रखंदड़ वकालत जी फील्ड में आहिनि, जंहिंजे करे ही असांखे तमामु वॾो फ़ाइदो पियो आहे। असुलु कमु त सियासी जमायतुनि जो आहे, सियासी पार्टियुनि जो आहे। सभिनी खे सलाम आहे, सभिनी सियासी कारकुननि खे सलाम, क़ौमी कारकुननि खे सलाम आहे, जिन पंहिंजे वतन सां निभायो। ऐं असां तव्हांजो अॻियो मोर्चो थी बीठासीं। पोइ सुठो कमायासीं, वकील पंहिंजो सुठो रोल अदा करे विया, पंहिंजो ज़मीर मल्हायनि, पंहिंजे ज़मीर जो आवाज़ु हुननि भरपूर निभायो। बाक़ी इंशाअल्लाह हाणे असां जीअं चवंदा आहिनि न, जाॻिया आहियूं, तूं चोर असीं भाॻिया आहे। असांखे जाॻणो पवंदो, असांखे पंहिंजे वतन लाइ जाॻणो पवंदो, हमेशह जाॻणो पवंदो। असां पंहिंजे वतन तॾहिं बचाए सघंदासीं कॾहिं असांजे वतन खे टोड़नि जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त बाबा अलॻि सूबा बनेगा, त वरी अंदरि के बाहि, कॾहिं असांजा ॿेट खसनि था। असांखे हिकु क़ौम थी, हिकु मज़बूत क़ौम थी, हिक ॿिए जो सां मोहबत प्यार में एतिरो कुझु करिणो आहे। ऐं पाण खे ज़रो थी वञिणो आहे, पाण खे ज़रो थी वञिणो आहे। जीअं मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे, माना मुंहिंजा तमामु नंढड़ा भाइर जेके माना जिन खे उहो चवनि पिया काज़िम मैसर, असीफ़ पंवर, रियाज़ सब्ज़ी, जेके KBA जी तमामु उन में तमामु उनजो शानदार किरदारु आहे। पर उहे नंढड़ा भाइर उहे चवनि पिया असांखे तव्हां अहिड़ो इंजेक्शन हणी छॾी आहे, क़ौमी इंजेक्शन, जो अॼु हू लीड पिया कनि ऐं असांखे फ़ख़ुरु थिए पियो उन्हनि ते। ऐं चाहींदासीं बि ईअं त नौजवान पंहिंजो अॻिते अचनि। ऐं अहिड़े वक़्त में क़ौम खे मायूस न थियणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, नयूं क़यादतूं बि उभरंदियूं अथव। जेकॾहिं हिकिड़नि ते एतमाद न आहे, उहे मिटिजी वेंदा। जेके
अमल जे मैदान में न हूंदा, ग़लतियूं कंदा, उहे मिटिजी वेंदा, वरी नवां ईंदा। पर क़ौम ज़िंदाबाद रहंदी, इहा असांखे अलाह जे तरफ़ां बि असांजी मदद आहे, जो असांजे हिन वक़्तु हिन फील्ड में